नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में खबर ॾींदड़ कंदकोट जे अवामी प्रेस क्लब जे नौजवान साफ़ी गुलाम रसूल बंगवार ऐं घर भातियुनि खिलाफ़ बटाणी पुलिस पारां पैसनि एवज़ पूरी FIR जे खिलाफ़ साफ़िन जो अवामी प्रेस क्लब जे सदर मुश्तबा शाह, जनरल सेक्रेटरी फिदा हुसैन मरी, जानी जोनसाल बंगवार, गुलाम रसूल बंगवार, मीर हसन मलिक ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अवामी प्रेस क्लब कंदकोट में एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस गर्दी के खिलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़नि जो वधीक चवणु हो त 5 ॾींहं अॻु गबलो थाणे जी हद में साफ़ी गुलाम रसूल बंगवार जे घर में चोर घिड़िया त घर तणी सुजाग थिया त भाॻियुनि पारां तॾे ते 3 चोरनि खे पकड़े वरितो। चोरनि खे छॾाइण लाइ चोर बिरादरी पारां घर धणी जे ॻोठ ते का कई त ॿिन्ही धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान साफ़ी गुलाम रसूल बंगवार जे भाइरनि सोटनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। चोरनि जी धुर 2 चोरनि खे छॾाए फरार थी पई। हिकु चोर भाॻियनि हथां हथीको कयो वियो जंहिंखे गबलो पुलिस हवाले कयो वियो ऐं साफ़ी जी धुर जी फरियाद ते चोर बिरादरी जे माण्हुनि मथां गबलो थाणे ते FIR बि दाख़िल कई वई, जंहिं बाद चोरनि जी धुर पारां केस खां हथ खणण जूं धमकियूं बि पिणु ॾिनियूं वयूं, पर साफ़ी बिरादरी पारां केस खां हथ खणण खां साफ़ इनकार करे छॾियो ऐं राति चोर बिरादरी पारां बटाणी थाणे जे SHO ऐं वॾे मुंशी खां पैसनि एवज़ बटाणी थाणे ते ज़मीन तनाज़ी ॾियाराए कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे, जंहिं जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं त साफ़िन जो वधीक चवणु हो त हिकु त चोर साफ़ी बिरादरी जे नौजवान जे घर गिड़िया मथिस, वरी उल्टो कूड़ी FIR बि बटाणी थाणे ते साफ़ी धुर मथां कई वई आहे। हिकु चिटी पुलिस गर्दी आहे जेका हिकु नाक़ाबिले बर्दाश्त आहे। पुलिस घुर्जे चोरनि जी सपोर्ट बदिरां चोरनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं साफ़िन सां इंसाफ़ कयो वञे। साफ़िन SSP कश्मीर खां मुतालबो कंदे चयो आहे त मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच करे कूड़ी FIR ख़ारिज कई वञे, साफ़ी सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में साफ़िन पारां SSP ऑफिस जे गेट अॻियां धरणे जो ऐलान कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।